अल्लाह साहब जन जी खिदमत में गुजारिश है तो अचन ऐं पंहिंजे मुआज़ आसना खां अवां असांखे मुस्तफ़ीज़ फरमाइनि ऐं साईं जन भी ज़रूर इन रैली के बारे में अवां असांखे ब्रीफिंग ॾींदा। अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल्हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीनि कुल्लिहि। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नबूवत जो ऐलान फरमायो उन वक़्त में साईं जन जे मुक़ाबले में 6 वॾियूं क़ुवतूं हुयूं। पहिरें नंबर ते मुशरिकीन मक्का, बे नंबर ते मदीने जा यहूदी, 3 नंबर ते ईसा ईरान जा मजूसी बाह जा पूजारी, 4 नंबर ते रूम जा ईसाई, 5 नंबर ते सितारन जा पूजारी नजूमी, 6 नंबर ते ताइफ ऐं त्यामा जा दरियाई कम्युनिस्ट। ये 6 वॾियूं क़ुवतूं साईं जन जे मुक़ाबले में हुयूं। माल उन्हनि वटि, दुनिया उन्हनि वटि, पैसो उन्हनि वटि, हुकूमत उन्हनि वटि, फौज उन्हनि वटि, असलियो उन्हनि वटि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि न माल, न मिल्कियत, न दुनिया, न दौलत, न हुकूमत, न फौज, न जमात, न कारकुन। अकेला मक्के जे यतीम सां मशहूर। साईं जन रब जे तरफों अची ऐलान फरमायो
फरमायो हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़। नबी से फरमायो अल्लाह ताला मां मोहम्मद मुस्तफ़ा की दुनिया में नजी करे मोकिलियो आ ता हिन पूरी दुनिया में बातिल कुवतुन बातिल मज़हबन के ख़त्म करे सजी दुनिया में अल्लाह जे दीन के गालिब कया। फरमायो मुंहिंजो मुशरिकीन मक्का सां भी जहिड़ो आ, मदीने जे यहूदिन सां भी मुंहिंजो मुक़ाबिलो आ, ईरान जे मजूसिन सां भी मुंहिंजो टक्कर आ, रूम जे ईसाइन सां भी मुंहिंजो जहिड़ो आ, सितारनि जे पूजारिन खे भी न छॾींदुसि, कम्यूनिस्टनि ऐं दारनि सां भी मुंहिंजो मुक़ाबिलो आ। फरमायो ले युज़हिरहू अलद्दीन कुल्ले, इन पूरी दुनिया में बातिल मजहबन दुनिया जे रस्मुन ऐं रवाजन के खत्म करे सजी दुनिया में अल्लाह जे दीन के गालिब करियो। साईं जन इहो ऐलान फरमायो, कुराड़ो अबू बकर सिद्दीक़ आयो अची बैयत कई, चईं मूंखे भी कलमो पढ़ायो, मूंखे भी पंहिंजी जमात में शामिल कयो, मां भी तव्हांजो बाह बेली। अम्मा खदीजा भी अची साईं जन के चयो, साईं मूंखे भी कलमो पढ़ायो, मां भी तव्हांजी जमात में शामिल थियां थी, पंहिंजी जान पंहिंजो माल तव्हांजे कदमनि ते कुर्बान कंदसि। कनमल ज़ैद पियो अचे, कनमल उस्मान पियो अचे, कनमल बिलाल पियो अचे, कनमल सोएब सलमान पियो अचे। जमात वधंदी वई, कारकुन वधंदा विया। अचे मक्के जा काफ़िर परेशान थिया त कल मोहम्मद जेको ऐलान कयो हो वॾो हो ऐलान सचो पियो थिए। पोइ तकलीफ़ूं ॾियणु शुरू कया। करमल बिलाल के मक्के जे घिटिल में पथरीली जमीन ते गिलियो पियो वञे, करमल माई सुमैया के मक्के जे चौक में बाध कयो वियो। बीबी ज़नीर जूं अखियूं कढियूं वयूं, हज़रत उस्मान के लोहन जंजीरन में जकड़े करे कैद कयो वियो। खब्बाब के टांडन जे मच ते लेटायो वियो, खुबैब के फांसी ते लटकायो वियो। का भी अहिड़ी अज़ियत मौजूद न हुई जेका मक्के जे काफ़िरनि मोहम्मद मुस्तफ़ा ऐं उन जे कारकुननि ऐं जमात के न ॾिनी हुजे। हर तरह जी तकलीफ़ ॾिनऊं, पर उन्हनि जे ज़ुबान ते इहो नारो जफ़ा जो इश्क में होती है वो जफ़ा ही नहीं, ज़ुल्म सितम न हो तो मोहब्बत का कुछ मज़ा ही नहीं। जियां तकलीफ़ूं वधन पयूं इएं जमात वधे पई। तबलीग कयो, तबलीग जारी। पहिरें नंबर ते दीन फैलियो अथव दावत तबलीग सां। नबी साईं करमल सफ़ा पहाड़ी ते बीठा आहिनि, करमल मरवे ते बीठा आहिनि, करमल मक्के जे चौक में बीठा आहिनि, करमल का बाज़ार थी लॻे त अल्लाह जो नबी उते बीठो आहे। हीअं तबलीग थोरी दावत तबलीग या नबी से सुन्नत। बाक़ी तबलीग के वधाइण जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा। 3 ॾींहं लगायो, 10 ॾींहं लगायो, चिलो लगायो, 4 महीना लगायो। इहो असांजे बुज़ुर्गनि जो तरीक़ो। बाक़ी दावत तबलीग या सुन्नत, उन सुन्नत के जिंदा करण जा ही तरीक़ा। बाजार में को कपड़े जो होको पियो जे, को जूतन जो होको पियो जे, को अतर जो होको पियो जे।
अल्लाह जो नबी उते बाजार में बीठो अचे तो यार मां मोहम्मद भी सामान आंदो आ मुखों भी सामान वठो बटे मांगू अचे सामू भी साईं तव्हां वटि कहिड़ो सामान नबी साईं उन्हनि खे दावत जन कूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ्लिहून यार मुंहिंजो सामान दुनिया जो कोन अथव मुंहिंजो सामान आख़िरत जो सामान अथव तव्हांजो महबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हाजत रवा नज़र न्याज जे लाइक़ रुकू सजदी जी लाइक़ पुट नहीं न्याण वारो इज्जत जिल्लत जो मालिक मौत हयाती जो मालिक नफ़े नुक़सान जो मालिक आलिमुल ग़ैब हर जाए ते मौजूद मुख्तार कुल दस्तगीर तव्हांजो गौस बख्श तव्हांजो गंज बख्श खजाना बख्शण वारो हिकिड़ो अल्लाह अथव मां मोहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल आहियां मुंहिंजी गुलामी कयो मुंहिंजी ताबेदारी कयो मुंहिंजो चयो वठो लालकुम तुफ्लिहून जेको इहो सामान वठंदो मां ज़मानत थो ॾियां ॿिन्हिनि जान में कामयाब थी वेंदो पोइ नबी साईं खे चाहियूं पिया प्यार साईं जन जो याद दावत ॾियनि बोतलूं पिया कनि गादेला पिया विछाइजनि को पियो चवे इन्नकल मजनून तू चरियो थी हुआ को पियो चवे तो ते जादू जो असर थी हुआ इलाज करा को पत्थर पियो हणे को भितर पियो हणे को लठ पियो हणे को गार पियो दे जंहिंजो जेतिरो वस हुयो अल्लाह जे नबी खे तकलीफ़ पिया ॾियनि पोइ नबी साईं उन्हनि खे पिटनि पिया नबी साईं वरी रोई दुआऊं पिया घुरनि अल्लाहुम्मा हद क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून या अल्लाह मुंहिंजे हिन क़ौम खे हिदायत कर ही नथा सुञाणनि मन पोइ मां मोहम्मद खे सुञाणनि अल्हम्दुलिल्लाह नबी से जे उन सुन्नत के दावत तबलीग के उलमा से देवबंद तबलीग जमात जी सूरत में जिंदा कन पिया ई वेचारा भी बिस्तरा भी पांजा खादो पीतो भी पांजो किरायो भाड़ो भी पांजो कंजे ओताक में भी कोन प्यारा मता काते बार पे अल्लाह जे घर मस्जिद में अचे बिस्तरा विछाए सुमन पिया करमला होटल ते बीठा आन पिया था दावत जन करमला दुकानदार वट बीठा आन पिया था दीन जी दावत जन करमला रिश्त को सब्जी वारो रेड़े वारो बीठो आ तैयार होते बीठा हन करमला रिश्त जमीन ते को हारी हार पो पियो करे खाटी पियो खणे बने जी तास पियो वठे तैयार होते जमीन ते बीठा हन जमायत या थोड़ी दीन जी गाल बुधो पोजिया नबी साईं खे पत्थर पिया लॻनि लठियूं पयूं लॻनि हिननि वीचारनि जा भी बिस्तरा मस्जिदनि मां कढी उछलाए छॾियऊं केतिरनि वीचारनि जूं जंगूं ऐं ॿाहूं भञी छॾियऊं मां अॻे महीने में जनवरी महीने इलाही नारो नारे खां हेठि थर जो इलाही रात जो वेचारा जमायती साल जी पैदल जमायत 60 साल 70 साल जा कुराड़ा मस्जिद में सुता पिया रात जो 12 बजे जे गोठ वारनि उन्हनि जा बिस्तरा खणी उछलाया वेचारनि खे लठियूं हयूं बटन कुराड़नि जूं जंगूं ऐं ॿाहूं भॼी पयूं 40 किलोमीटर उन्हनि खे पंधु करायूं मुशरिक में इंसानियत न हो मुशरिक में इंसानियत मुसलमानी तो पंहिंजी जाइ पर उन में इंसानियत ही अमेरिका बरतानिया भली केतिरो भी पाण के मोतबर समझे त मां इंसानियत जो खैर ख्वाह इंसानियत सेखारी तो मोहम्मद मुस्तफा सेखारी इंसानियत के ॾिसो त शरीयत जी नज़र में ॾिसो 40 किलोमीटर मौलाना उन्हनि खे पंधु करायूं कुराग कोलिन ऐं भीलन उन्हनि खे पाणी पियारियो त उन्हनि कोलिन खे वञी मार ॾिनऊं त तव्हां हिननि खे पाणी छो पियारियो उन्हनि चयो अड़े यार
तव्हांजा मुसलमान आहिनि, मुसलमान नथा सम्झो भला इंसान आहिनि। बुखारी में हदीस है, नबी से फरमायो बनी इसराइल में हिकिड़ी ज़ानियाणी औरत हुई, कंजरी औरत हुई। खूह जे पग ते वेठी हिकिड़ो नंढड़ो गुलर उन में बेहाल लॻो पियो। उन कंजरीअ खे गुलर ते रहम अची वियो, पंहिंजे मथे जी पोती लाहे मोज़े में बधी खूह मां पाणी कढी करे उन नंढड़े गुलर खे पाणी पियारई। अल्लाह जो रहम जोश में अची वियो। रब फरमायो हिन कंजरीअ गुलर ते रहम कयो आहे त मां रब हिन ते रहम छो न कयांसि। नबी साईं फरमायो अल्लाह ताला इन अमल जे करे उन कंजरी खे माफ़ करे जन्नत ॾेई छॾी। मां मोहम्मद मेराज वारी रात अखियुनि सां ॾिसी आयो। इस्लाम दा इहो थो सेखारे। मां दवाइज़न में बरेलिन के शियन के दावत थो ॾियां, तव्हां वटि हक़ आहे त असांजी मस्जिद में अचो, अची वाइज़ कयो। तव्हां वटि हक़ आहे, अचो दावत ॾियो, असां तव्हांखे न जलींदासीं। तव्हां वटि हक़ वारी ॻाल्हि आहे, क़ुर हदीस वारी नबी वारो पैगाम अची ॿुधायो। केरु जमायती तव्हांखे रोके त असांखे ॿुधायो। बाबा नीता आहे कि न? नबी से मस्जिद नबी में वाइज़ था कने, हिकिड़ो काफ़िर वेठो आहे नबी से जे वाइज़ में। ऐं मस्जिद नबी जी छा फज़ीलत आहे। तव्हां ईअं असांजे पने आकिल जी मस्जिद में हिकु निमाज़ पढ़ो त हिकु निमाज़ जो सवाब, पर मुंहिंजे मिठे नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मस्जिद नबी में हिकु निमाज़ पढ़जे त 50,000 निमाज़ुनि जो सवाब। अल्लाह जो नबी वेठो आहे, सहाबा जी पाक जमायत वेठी आहे, काफ़िर उते मस्जिद नबी में वाइज़ थो ॿुधे। एॾो मज़ो अची वियो जो उथण रोई न। वेचारे खे पेशाब आयो त उते ई पेशाब कयो। बाबा ॿुधो त उलमा कयो वाइज़ कोन ॿुधो। सीरत जे किताबनि में लिखियो वियो। साहबा दाऊं कयूं मस्जिदा मस्जिदा, नबी से फरमायो छॾियोसि पेशाब करे। आराम सां पेशाब कयईं। साईं जन उनखे सॾु कयो, पुट हेॾे आ। वीचारो ॾके पियो, ढिजे पियो त शागिर्दनि हेॾा दड़का ॾिना आहिनि, अॼु अलाए कहिड़ी सज़ा मिलंदी। पर आओ सोना मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे अखलाक तूं कुर्बान। नबी साईं उनखे भाकुर पाए पंहिंजे सीने सां लॻाए फरमायो, पुट ही मस्जिदूं अल्लाह जा घर आहिनि। हिते निमाज़ पढ़बी आहे, ज़िक्र कबो आहे, तिलावत कबी आहे, ही पाक जायूं आहिनि, हिते पेशाब न कबो आहे। फरमायूं बिलाल जी आमिना जा लाल पाणी जो डोल भरे अचो। पाणी जो डोल भरे आया। फरमायूं मूंखे जो त मां हिन जाइ ते हारियां। साहबा चयो साईं असां ग़ुलाम, असां नौकर। नबी साईं फरमायो महिमान मुंहिंजो आहे, ख़िदमत बि मां मोहम्मद कंदोसांसि। अल्लाह अकबर। जॾहिं उन काफ़िर मोहम्मद मुस्तफ़ा जो इहो अखलाक ॾिठो, उते ई कलमो पढ़ी करे मुसलमान थियो। नबी से फरमायो हिनखे कुछ हदिया जो, कुछ तोहफ़ा जो, कुछ खारकूं खणी अचो, छो त मोहम्मद जो अखलाक आसिन इला मन नसा इलैहि। जेको बुराई कंदो आहे मोहम्मद हुन सां चङाई कंदो आहे। उहो साॻो नौ मुस्लिम पंहिंजी क़ौम वटि वियो, पंहिंजी क़ौम खे वञी चौक में बीह करे दावत ॾिनई। अरे ज़ालिमो छॾियो लात जी पूॼा, उज़ा जी पूॼा, हलो ने मोहम्मद मुस्तफ़ा ते हली कलमो पढ़ो, उन जी ग़ुलामी कयो। जेको बुराईअ जो बदिलो चङाईअ सां पियो ॾिए। हाणे मां तव्हां खां पुछां थो, मस्जिद मां कढण अबू जहल जी सुन्नत है या नबी से जी सुन्नत? इहा त सुन्नत हो न जी। नबी से मके मां कढियऊं, बैतुल्लाह मां कढियऊं।
पोइ जीअं नबी सही हुननि जी लाइ दुआऊं पिया घुरनि, ही वीचारा तबलीग जमायत वारा बि हिननि खे लठियूं हणनि, बिस्तरा हिननि जा उछलाए छॾनि, वरी मस्जिद खां ॿाहिरि बीठा आहिनि पिया था रोनि, या अल्लाह कसूर हमारा है, गलती हमारी है, इन बेचारों का कोई कसूर नहीं है, इनको और लोगों ने पीरों ने समझाया है कि ये तबलीग वाले नबी को नहीं मानते, वलियों को नहीं मानते, अहल बैत को नहीं मानते, या अल्लाह इनका कसूर नहीं, कसूर हमारा है, हमने आने में देर की है। वरी पैदा रोई दूंगा ओ नबी से ने सुन्नत के जिंदा में रात जो हिननि जा बिस्तरा कढी उछलायूं लठियूं आहिनि, वारीअ जे दड़े ते वेठा। ॻोठ जो हिकिड़ो नौजवान हुयो, वॾेरो हुनजो पुटु हुयो, उनखे अहसासु थियो, उहो आयो जमात जे साथियुनि खे चई तव्हांखे मस्जिद में रहण नथा ॾियनि, मुंहिंजी उतां खे उते वेहो। पोइ भाउ जो मच ॿारियऊं, बिस्तरा त हिननि खे पंहिंजा हुया, सुबुह जो पाणीअ जो टीन गरम करे खणी आयो वज़ूअ जे। रब हिदायत ईअं कंदो आहे, जन खे अदब हूंदो उन्हनि खे फैज़ मिलंदो, अदब जेके न कंदा उन्हनि खे फैज़ मिलंदो। गुलाम मुस्तफा बि ॻाल्हि करे त कंदरा में हिकिड़ो वांॻियो हुयो, मुस्लमान थियो। असां पुछा कईसीं मुस्लमान कीअं थिए, चईंसीं वेंझा पियो हिकिड़ो नंढिड़ो अख़बार जो टुकड़ो, हुन ते अलाह जो नालो लिखियो। मां चयो भॻा ही पाक नालो, असां मुस्लमान त अख़बार हेठो विछाए मथो मानी पिया, जेके हॾा बचनि इहो हुन अलाह जे नालनि ते पाक नालनि ते रखो। इहो अदब पियो करे, वांॻिया अदब कनि पिया मुस्लमान। रुमाल हिन जो भलो आहे, चादर हिन जी भली आहे, रुमाल ख़राब न थिए, चादर ख़राब न थिए, अलाह जे नाले जी भली बि नबी से जो नालो हुजे साहब। बाबा अख़बारुनि ते नाला त हूंदा न। अल्लाह जे नाले जो अदब कई, वेंजी गुस्ल करे लटा पाक पाए दुकान ते आयो, चईंसि मूंखे मज़ो ई न अचे। मां चयो अलाए मरंदुसि, अलाए छा मुस्लमाननि खे चयमि वारो कयो, कलमो पढ़ायो त कुफ्र ते न मौत थी। उन्हनि जादूगरनि हज़रत मूसा जो अदब कयो, अल्लाह उन्हनि खे फैज़ ॾिनो या न। जादूगर जेके मुक़ाबले में आया, मूसा अलैहिस्सलाम खे अदब में चयूं साईं तव्हां कतब ॾेखारींदव या असां? अचे अल्लाह जे नबी जो अदब कयो, उन अदब जे करे रब उन्हनि खे ईमान जी दौलत नसीब। ऐं असां वटि अदब इहो आहे जो क़ुरान जो वाइज़ थींदो त पुलिस जी मोबाइल गाॾी बि अचे, आॾो बि। ये वेचारा त असांजी हिफ़ाज़त जे लाइ, ये भी मुसलमान हैं। अल्लाह साईं इन्हनि खे हिम्मत ॾे, तौफ़ीक़ ॾे, बेअदबी न कनि। नाच गानो थिए त उते उहो वञी बंदि कराइनि, वाइज़ बंदि कराईंदा, जलसो बंदि कराईंदा, ख़ुदा जो अज़ाब ईंदो। असां पंहिंजे पीउ जी त ॻाल्हि कोन था कयूं, असां त अलाह ऐं अलाह जे रसूल जी ॻाल्हि था कयूं। पोइ ॻोठ जो वॾेरो 15-20 नौजवाननि खे ॻोठ वारनि खे चई बाबा हिन जी ॻाल्हि ॿुधो त सही, जेकर गुस्ताख आहिनि पोइ त तव्हां सां गॾु आहियां मां, हिते मारियूं था, इलाइक़े ते पाबंदी था हणूं, ॻाल्हि ॿुधो न त सही। 15 नौजवान आया, जमायत जे अमीर साहब 10 मिंट वाइज़ कयो, को नौजवान अहिड़ो न हुयो जंहिंजी अखियुनि में पाणी न आयो। चयोसीं असां तव्हां सां 3 ॾींहं गॾु, 3 ॾींहंनि खां बाद हुननि खे दीन सम्झ में अची, जमायत हुननि खे सम्झ में अची वई। कुराड़ा हिकिड़े पासे ॾे, जवान ॿिए पासे, छो त कुराड़नि जो ज़हन हो पुराणो ज़हन आहे। अॻे ई वाइज़ किथे हूंदा, अॻे जनाज़ा बि मास्तर पढ़ाईंदा हुआ, जुमनि जा ख़ुतबा, ईदनि जा ख़ुतबा बि मास्तर पढ़ाईंदा हुआ, निकाह भी मास्टर पढ़ाईंदा हा, कौम जा अब्बा मास्टर हा। सही तो चवां या ग़लति? असांजो वालिद साहब अल्लाह उन जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। ईद जे ॾींहुं मां वाइज़ कयो,
पोइ बाबो साईं रोए पियो अबे मां जे बारे में वाइस कयमि त पीउ मां जे पेरनि जे हेठां जन्नत आहे त बाबो साईं रोए चए त पुट असांखे त ख़बर ई कान्हे अॻे मौलवी असांखे इहे ॻाल्हियूं ॿुधायूं असांखे त ख़बर ई कान्हे हीअ त अबे मां जे पेरनि जे हेठां जन्नत आहे हाणे त पोइ मां विया हलिया हाणे छा कयां दुआ कयो अल्लाह असांजे कुरागनि खे हिदायत करे मां पंहिंजे कुरागनि खे चवंदो आहियां बाबा पुटनि खे चओ त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल वारो तरीक़ो भलो अथव सही तरीक़ो क़ुर ऐं सुन्नत वारो असांजा आबा ॾाढा ग़लति थी सघनि था अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो तरीक़ो ग़लति न आहे सही ईअं पंहिंजे औलाद खे चओ त इनशा अल्लाह सभिनी जी हिदायत जा फ़ैसिला थी त पहिरें नंबर ते दीन फैलियो अथव दावत तबलीग सां ऐं अल्हम्दुलिल्लाह उलमा देवबंद नबी से जो ने सुन्नत दावत तबलीग के जिंदा कन पिया या न ऐं तव्हांखे बि गुज़ारिश थो कयां सभु वक़्तु लॻायो वॾा जेके आहियो वञ वाला जे रस्ते में 40 ॾींहं 4 महीना मां हिते जेकॾहिं कंहिंखां पुछां त वुज़ूअ जा फ़र्ज़ घणा वुज़ूअ जूं सुन्नतूं घणियूं वुज़ू कहिड़ियुनि शयुनि सां भॼंदो आहे बाबा गोरियूं करणु नक खे पाणी ॾियणु हथ धोइणु इहो फ़र्ज़ या सुन्नत या वाजिब या मुस्तहब पुछा कयां त कंहिंखे ईंदो ऐं हथ छो था धोइजनि पहिरीं गोरी छो थी कजे नक खे पाणी छो थो ॾिजे पहिरीं पोइ थो मुंहुं धोइजे पोइ था ॿाहूं धोइजनि पोइ पेर इहे ॻाल्हियूं जेकॾहिं कहूं पुछनि कंहिंखे ख़बर उहे आलमनि खे जेके वीचारा पढ़नि था राति ॾींहं गोॾा खोली वेठा आहिनि निमाज़ जा अंदरियां फ़र्ज़ घणा ॿाहिरियां फ़र्ज़ घणा निमाज़ जूं सुन्नतूं कहिड़ियूं आहिनि निमाज़ खे कहिड़ियूं शयूं मकरू कंदियूं आहिनि निमाज़ कहिड़ियुनि शयुनि सां भॼंदी आहे फासिद थींदी आहे ज़रूरत आहे असांखे दीन सिखण जी या कान्हे और हिकिड़ो दोस्त मोबाइल ते ॾेखारियो साहबी चेयरमैन खां पियो हाणे चेयरमैन थिया नी वाइस चेयरमैन जे मुंहं ते उहा माइक रखी करे पुछा कई साईं तव्हांजो नालो छा आहे चई फलाणो नालो आहे वाले साहब जो फलाणो वोट तव्हांखे घणा मिलिया कंहिं चयो 2000 कंहिं चयो 2200 साईं तव्हांखे मुबारक हुजे तव्हां क़ौम जा वॾा हो अवाम तव्हांखे चूंडियो आहे हाणे महिरबानी कयो असांखे अतहियात ॿुधायो सो हथ ॿधी हो चेयरमैन साहब अदब में शाबस थी हो अदब करे औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम कुल हुवल्लाहु अहद उज़ाफी तो चए साईं अतहियात थो चवां चई बाबा जेको हथ इहो असांखे इहो यादि वरी वाइस चेयरमैन के चई तव्हांखे मुबारक हुजे तव्हांखे अवाम चूंडियो आहे अवाम जा वॾा हो तव्हां भला असांखे दुआ करूं त ॿुधायो चई घबरा न औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन उज़ाफी तो चए दुआ करूं चई जेको हथ इहो हाणे मां तव्हांखां पुछां थो इहे क़ौम जी ख़िदमत कंदा मुझे महबूब सुबानी हजरत अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो बेनमाजी सां यारी भी न रखो बेनमाजी सां संगत भी न रखो छो त जेको निमक हराम अल्लाह जो खाई करे रब सां यारी नथो निभायो तव्हां सां कड़ी निभाईंदो बेनमाजी एॾो बुरो आहे जो असांजा 3 इमाम चवनि था जेको मुस्लमान सॾाए करे निमाज़ न पढ़े उनखे क़त्ल कयो जनाज़ो बि न पढ़ोसि कुते वांगुरु क़ब्र में पूरियोसि मुस्लमान सॾाए करे निमाज़ न पढ़े इहो निमक हराम हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ु न आहे इहो ज़मीन जे अंदरि भलो आहे असांजे हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो बेनमाज़ी खे क़त्ल न कयोसि बल्कि बेनमाज़ी खे जेल में विझोसि जेसि ताईं निमाज़ी न थिए तेसि ताईं जेल में हुजे माना एॾो त ॾुहारी आहे
सूअर भी पनाह तो वठी, या अल्लाह तुंहिंजा लख एहसान जो मूंखे सूअर कई, बेनमाज़ी न कई। असां वारा मुसलमान चवंदा अलाए छा में रब राज़ी आहे। हाकिम साहब गज़ल तव्हांखे ॿुधायो, अलाए कहिड़ा ही सूफ़ी पैदा थिया, चवंदा अलाए मंदिर में राज़ी आहे, अलाए मेखाने में राज़ी आहे, अलाए दरगाह में राज़ी आहे, अलाए मस्जिद में राज़ी आहे। अञा त हिन कमीने मुसलमान खे ख़बर न पई आहे त ख़ुदा राज़ी छा बि। हज़रत उमर फारूक वारा दुरा हुजनि तॾहिं हिन जा शक ऐं शुबा ख़तम। हज़रत उमर जे ज़माने में हिकिड़ो अहिड़ो सूफ़ी हुयो, हुनखे इस्लाम में पिया पवनि शक। हज़रत साद फरमायो, अमीरुल मोमिनीन असांजे हिन इलाइक़े में हिकिड़ो हमराह आहे मुसलमान, पर हुनखे दीन इस्लाम जे बारे में शक था पवनि। जीअं अॼोके दौर में ॾिसो त शक आहे नी, अलाए छा में रब राज़ी आहे, अलाए मंदिर में राज़ी आहे, अलाए मेखाने में राज़ी आहे, अलाए मस्जिद में राज़ी आहे। ये शक आहिनि। हाणे हिन शक्कनि खे असीं त दूर कोन कंदा। हज़रत उमर फरमायो, मूं ॾे वठी अचोसि। वठी आयसि, हिकिड़ी खजीअ सां हुनखे ॿधऊंसि। हज़रत उमर फरमायो, तलग पटे अचे हुनखे तलगूं पुछा ई कोन पियो करे त छातों थो हणई, या सुधरंदे या कोन सुधरंदे। 50-60 दुरा हणी चईं त हिनखे वारे छॾियोसि कमरे में। वरी शाम थी चईंसि बाबा कढोसि, वरी अचे तलगूं। वरी चईंसि हिनखे राति रहायोसि, मानी मानी खारायोसि, पाणी पियारियोसि। वरी सुबुह जो फजर जी नमाज़ पढ़ी कढी अचोसि। हू रोए अमीरुल मोमिनीन, भला ॿुधायो त सही छा तऊं था मारियो। चई बाबा तोखे दीन इस्लाम जे बारे में शक था पवनि। चई साईं शक पहिरें ॾींहुं ई ख़तम थी विया। हिननि सूफ़ियुनि खे बि अगरि तलगूं लॻनि तॾहिं हिननि जा शक ख़तम। असांजा वाइज़ हिननि जा शक शुबा थोरी ख़तम। सो दुआ कयो अल्लाह उन्हनि खे हिदायत करे। बहरहाल चेयरमैन वाइस चेयरमैन जे लाइ चिल्लो 4 महीना ज़रूरी आहे। इंशाअल्लाह अल्लाह जे रस्ते में वक़्तु लॻाईंदा त कुझु ख़ौफ़ थींदो। छो त क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो, इन्न सलात तन्हा अनिल फ़ाशाइ वल मुनकर, नमाज़ बेहयाई बुछड़ाई खां रोकींदी आहे। नमाज़ पढ़ंदा त कुझु ख़ौफ़ थींदो, अवाम जी ख़िदमत कंदा। मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैहि तकरीर पियो करे त नमाज़ बेहयाई बुछड़ाई खां रोकींदी आहे। त हिकिड़ो हमरा उथी बीठो, चईं क़ुरान सचो आहे, तव्हां बि सच था ॻाल्हायो, पर ही यार जेको तव्हांजो वाइज़ ॿुधे थो, 5 वक़्त नमाज़ बि पढ़े थो, पर कॾहिं बोह चोरी थो करे, जेकॾहिं गाहु चोरी थो लुंघी अचे, नमाज़ बि पढ़े थो। तो मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैहि वाह जो उनखे जवाब ॾिनो, चई बाबा शुक्र कर जो नमाज़ पढ़े थो, जो बोह चोरीअ थो खणे। जेकॾहिं नमाज़ न पढ़े आ त बोह बि तुंहिंजो हुजे या डंडो खणी अचे मथों बि आई आहे त बोह जी भरी कुतर जे मशीन ताईं पहुचे। या नमाज़ पढ़े थो जो कुझु हया हथ जो पाण बोह जी भरी खणी। शुक्र कर जो नमाज़ पढ़े थो, न त बंदूक खणी अचे मथों बि आई आहे त गाहु बि तुंहिंजो हुजे, लुणी करे मुंहिंजे अॾीअ ते पहुचा, महन खे मले ॾे, न त हिते मारींदोसि। या नमाज़ अथसि जो कुझु हया अथसि जो चोरीअ गाहु करे थो। इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदो, कॾहिं न कॾहिं नमाज़ या रोकींदुसि, छॾे न नमाज़ खे। इंशाअल्लाह नमाज़ ज़रूर हिनखे सुधारे। जेके वॾा आहियो बाबा हलिया वञो तबलीग में। अलाह जा बानो मैं जी तव्हांखे गणती आहे, ढगीअ जी गणती अथव, फंडी बकरी बीठी आहे उनजो बि फिक्र अथव। पुट खे चओ था त लाम लाहे ॾीस, लूसण जी सथरी ॾीस। 1500 जी पैंडल साइकिल घर में बीठी आहे, उनजो बि फिक्र अथव। पुट खे चओ था हिनखे गिरी सां
इनके पोती हणी नबी से जे दीन जी पेंडल से जती भी अहमियत न फंडी बकरी जेतरी भी नबी से जे दीन जी अहमियत न तदा त इन हुकूमत के एडी जरूरत थी जो असांजे आशिक़ रसूल मुमताज कादरी के हिननि फांसी दी। ज़रे जेतिरो भी ईमान हुजे ना त ईअं न कर पर हू त खटे कमाए। हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि लाहौर जे चौक में तकरीर पियो करे चे पियो मुसलमानो हिकिड़ो राजपाल हिंदू आ जा असांजे सोने नबी जी गुस्ताखी में किताब लिखियो आ रंगीला रसूल के राज को न गुस्ताख रसूल के जहन्नम में पहुंचाए। उन वक्त में भी का मौलवी को रब जो कम को न वरतो का पीर बुजुर्ग को रब जो कम को न वरतो का आलिम हाफिज का रब जो कम को न वरतो हिकिड़ो गरीब मिस्कीन गाजी अलमुद्दीन मुमताज कादरी वांगुरु मुजाहिद जो टांगे ते वेठो टांगो हलाईंदो बस या गाल जो बुधायूं तो टांगे के काए घर आयो घोड़े के छोड़ई वुजू कई घरवारी आडो पानी रखें मानी रखें पर अलमुद्दीन रोए पियो न पानी पियो पे न मानी पियो खाए। घरवारी चे सलामुद्दीन खैर ताए चे खैर छाजो लाहौर में हिकिड़ो बदमाश पैदा थियो गुस्ताख रसूल जमो जे महबूब मोहम्मद मुस्तफा जी गुस्ताखी में किताब लिखियो आ रंगीला रसूल। अताउल्लाह शाह बुखारी बयान कयो आ मां रब सां वाइदो कयो आ तेस ताईं न मानी खाईंदुसि न पानी पीअंदुसि जेस ताईं न गुस्ताख खे जहन्नम में न पहुंचाया। नारे तकबीर नारे तकबीर गुलामीए रसूल में गुलामीए रसूल में गुस्ताखे रसूल के मुमताज कादरी नारे तकबीर। उन गाजी आलमुद्दीन उन गुस्ताख के वनी जहन्नम में पहुंचायो जन लाहौर जे सेंटर जेल में वियो त हर रात ख्वाब में मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत पई नसीब थी। ऐसा मुसलमानन के एतरी भी गैरत ना है जो नबी जे दुश्मन सा बाइकाट कयूं थोरो सौदो सस्तो तो मिले त कादियानी को मुसलमान सौदो थो वठो चाहे जे कोप ते बोतल ते पंहिंजो ईमान पंहिंजी गैरत जो मुसलमान सौदो पियो करे। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैहि कंडियारो में तकरीर पिया कन फरमान पिया कंडियारो जा मुसलमानो कादियाने जी चाह खाऊं हो गड़ा जो मुठ पियो त 1000 दफा भलो थव गड़ा जो मुठ हराम थव तवाजी सेहत खराब थी तवाजी दिल खराब थी पर कादियानी जे चाह पे सा तवाजो ईमान बर्बाद थी दो बई जान तवाजा बर्बाद थी पर ये मुसलमान एडो बेगरता जंगे लज्जा हया शर्म न हो तो इदा फातक हया वफल माशी जद हया तो जो खत्म थी ने तो नी मर्जी जी वगाई थी 5 रुपया को सौदो सस्तो तो मिले तो कादिया न गोता सा 50 रुपए में कलर जी बोरी सस्ती थी मिले तो मुसलमान कलर ने कादिया नहीं को वक्त आड़ो हो जो असा जो हाजी मांग को शर्फ करूं दी फैताल को फैजगंज हालांकि बाराड़ी जो बेचारो गरीब मिस्कीन अगम पगल कादियानी होयो उन गुस्ताखी कई होयो बोन जो हार कादियानी वडो जमींदार नबी से जे गुस्ताखी में लफ्ज जो इस्तेमाल कई तो ना हाजी मांग को उते जो उते कुहाड़ी सा मुंडीला थई गतरा गतरा कई
उन कुआरी सुदो चे थाने थे पोतो सूबेदार के जई तमा को सुवर मारे आयो वहां गिरफ्तार करो थे ते गिरफ्तार आशिक रसूल ही थी। खैर पर सेंटर जेल में होयो सैयद गौसल ईशा साबिक वजीर आला उन जो वकील होयो अन्या तई वेठो तो शाह साहब गाड़ी मोरी में पुछा करे वनी दिसोस शाह साहब हाजी मांग के चो हाजी साहब सिर्फ जुबान साई चो तमा कादयानी न मारियो असा तो के आजाद था करायूं ताजी मांग के जे अखिन में पानी अची चई शाह साहब मां छो इनकार के हां मां फांसी जे तख्ते ते भी चोंदुस त मां सूअर मारियो नारे तकबीर गुलामी रसूल में गुलामी रसूल में बुलबुल मदीना हजरत मौलाना सिद्दीकुल्लाह साहब मां फांसी जे तख्ते ते भी चोंदुस त मां नबी जे गुस्ताख के जन्नत में पहुंचायो आ शाह साहब मां छो इनकार कया मुखे ही जेल कबूल आ छो त ज वक्त को वठी मां हिते जेल में आयो आ हर रात ख्वाब में मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत पई नसीब उन्हें वक्त जो जेल जो जेको सुप्रीडेंट हुयो उन जी घरवारी के नबी से ख्वाब में आया फरमायो अम्मा मां मोहम्मद जो मेहमान जेल में आयो आ उन जी मानी तू पचाए करे मोकिल सो अज़म कयो त इंशाअल्लाह असां पंहिंजे महबूब जी गुलामी में पंहिंजे महबूब जी मोहब्बत में पंहिंजी जान पंहिंजा बच्चा पंहिंजो माल कुर्बान लानत हो जे ने जज ते जयो आर्डर कयो लानत हो जे ने हुकूमत जेके फैसला पई ये पंहिंजे बचाव जा फैसला न पई करे बल्कि पंहिंजे बर्बादी ऐं तबाही जा फैसला सही तो जवाब या गलत असांजो शहीद अल्लामा डॉक्टर रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो तव्हां के अमेरिका जे गुलामीअ ते नाज़ आहे असां के मोहम्मद मुस्तफा जे गुलामी ते नाज़ आहे असांजा हुक्मरान गुलाम बणिजी चुका इन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी काई कान थी हले उन्हनि जी मर्ज़ी बाक़ी जेल शहादतूं त असांजो वक्स हुआ असां त पिया था दुआऊं घुरूं दीन जे ख़ातिर जेल में वञे बाक़ी छा हज़रत खुबैब रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी से जे मोहब्बत में जेल में वियो काफरन चयो इनके कोठी में बंद कयो पानी भी बंद कयो आसमानी भी बंद कयो पागई बुखई उन में तकपी मरी वेंदो एकड़ो हारस हुयो जेको बदर में कत्ल थियो काफर उन जी धी उन जी धी चए थी त मां दरवाजे जे सुराख मां ॾिठुमि त खुबैब ज़िंदा या मरी वियो उहा माई चए थी मां दरवाजे जे सुराख मां अंदर झाती पाए करे जो ॾिठुमि त खुबैब मुस्कुराए पियो उन जो चेहरो चोॾींहं जे चंड वांगुरु चिमके पियो उन जे आॾो अहिड़े क़िस्म जा मेवा पिया जन जो वजूद न मके में मौजूद न मदीने में मौजूद ये आशिक़ रसूल सुबह जो ने माई वनी काफरन के चयो तवा जो जेली त जेल में खुश वेठो थव जेल मो कढियो मक्के जे चौक में आंदो फांसी ते उते वियारोस मथे तख्ते मक्के जे काफरन चयो खुबैब तुंजी आखिरी आरज़ू का आखिरी ख्वाहिश चे मुझी आखिरी आरज़ू ही आ त मूंखे एतिरी मोहलत ॾियो जो मां वुज़ू कया बरकत नफिल नमाज पढ़ा थी सके तो जिंदगी जो ही आखिरी सजदो रब के वणी वने बिन्हीं जान जी निजात थी वने इते भी नमाज वुज़ू कई मुख्तसर नफिल पढ़े बस वल्ला सरे ना आते ना नंढड़ी सूरतूं पढ़े मता काफर चवंदा ही मौत को डिजे तो डिगी नमाज पढ़े अंदाजो लगायो छा मकाम हो जन एकदम अची तख्ते ते वेठो फांसी जो रसो पंहिंजे गिची में पाण विधाई मक्के जे काफरन चयो खुबैब अञा वक्त थई जान बचाया इस्लाम बचा
अञा तो के वक्त आ सिर्फ जुबान सां ईअं चओ त जंहिं जाइ ते मां बीठो आहियां हिते मुंहिंजो नबी मुहम्मद हुजे तो फांसी माफ़ थई। हज़रत खुबैब जे अखियुनि में पाणी अची वियो, चई अरे ज़ालिमो छा था चओ त हिते मुंहिंजो सुहिणो नबी हुजे। अरे ज़ालिमो मुंहिंजे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानियूं ॾे, मां नंबरवार कुर्बान कंदो रहां। हिकिड़ी जान वञे, ॿी जान वञे, टी जान वञे, हज़ार जानियूं खुबैब जूं कुर्बान थी वञनि, मां त एतिरो बि बर्दाश्त न कंदुसि जो मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा के कदम मुबारक में को कंडो लगे। कंडे जेतिरी तकलीफ़ भी मां पंहिंजे सोहे ते बर्दाश्त न कंदुसि। ये दवाश के रसूल असां चवंदा गुलामी रसूल में मौत भी कबूल आहे, पर नबी से जी मोहब्बत में ॾाढी भी कबूल करे। जेको नबी जे मोहब्बत में ॾाढी नथो कबूल करे यो मौत कबूल करो। पछाड़ी में जंहिंमहिल फांसी जो रसो न जे गिची में विधो वियो त उन वक़्त में चए थो लस्तो बाली ही न उक़तल मुस्लिमा बेअई शकिन कान लिल्लाहि मसरई। चई अल्लाह जी ज़ात जो कसम अॼु मां पंहिंजी जान मोहम्मद मुस्तफ़ा जे मोहब्बत में कुर्बान करे थो वञा। रब जी ज़ात जो कसम कामयाब थी। सॼो अज़म कयो त इंशाअल्लाह पंहिंजी जान, पंहिंजो माल, पंहिंजा बच्चा ॿार नबी जे क़दमनि तो कुर्बान कंदासीं। कादियानियुनि सां बाइकाट कयो, कादियानियुनि जो जेको यार आहे उन सां बि न ॻाल्हाए। सोशल बाइकाट कयो, पाण ई कुते जे मौत मरी मुल्क छॾे हलिया। कादियानी ऐं ॿिए गैर मुस्लिम में फ़र्क़ु अथव। हिंदू भी गैर मुस्लिम आहिनि, वांगड़ा भी, बागड़ी भी, लकोली उहे भी गैर मुस्लिम, कादियानी भी गैर मुस्लिम। कादियानी वाजिबुल क़त्ल आहिनि, मुर्तद। इन्हनि में फ़र्क़ु आहे, हू भी काफ़िर आहे, ही भी काफ़िर, पर फ़र्क़ु आहे। इन जो मिसाल ईअं सम्झो, हिकिड़ो कासाई आहे, उहो कुते खे भी ज़िब करे कुते जो गोश्त भी रखियो वेठो आहे, बकर जो गोश्त भी रखियो वेठो आहे, ऐं चवे थो बाबा ही कुते जो गोश्त अथव, ही बकर जो गोश्त अथव, ही बकर अथव, ही कुतो अथव। खाराए त इहो भी हराम पियो, पर ॿुधाए त थो त ही हराम अथव। ॿियो हिकिड़ो कासाई आहे जेको रखियूं त कुते जो गोश्त वेठो आहे, पर चवे थो ही बकर जो गोश्त अथव। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इहो कासाई हरामी चइबो कि न? जो कुत्ते के ज़िबे करे चे पियो त ही गोश्त बकर जो। कादियानी भी ईअं समझो, आहे कुत्तो आहे सूअर, वरी पाण खे चए थो त मां मुस्लमान आहियां। हिननि असांजे नबी जे इज़्ज़त ते हमलो कयो। पाकिस्तान जे आईन में गैर मुस्लिम हिन सां बाइकाट कयो, उथण वेहण खाइण पीअण हिननि सां हराम। तो बहरहाल मुझो मौजू हुयो पहिरें नंबर ते दीन फैलियो अथव दावत तबलीग सां, पर तबलीग वारनि ते भी पाबंदी लगी। बाबा नबी से ते पाबंदियूं हुयूं, फैसला पिया कनि क़ौमी असेंबली से। हिकिड़नि चयो त मोहम्मद के जेल में विझोसि, ॿियनि चयो मोहम्मद के मके मां कढो, टिनि चयो त मोहम्मद के क़त्ल कयो। जीअं असांजो नवाज़ शरीफ़, असां सम्झोसीं त 11 साल मके मदीने में रही आयो आहे, को सुधरी आयो, पर सिंधी में चवंदा आहिनि त हाजी त हरामी न त पैसा ई पाण। हरामी हाजी त ईअं थींदा, सरकारी इदारनि में तबलीग जमात वारा न वञनि। सरकारी इदारा जीअं सिंध यूनिवर्सिटी आहे, लतीफ़ यूनिवर्सिटी, ज़राई यूनिवर्सिटी, कराची यूनिवर्सिटी, उते मस्जिदूं आहिनि, उते मुसलमाननि जूं कॉलोनियूं आहिनि, उन्हनि जूं मस्जिदूं, इते न वञनि तबलीग जमात।
शाबस जो मौलाना फजल रहमान की अल्लाह उन्हें जे जिंदगी में बरकत फरमाए। मौलाना फरमायो नवाज शरीफ ये पाकिस्तान लिबरल पाकिस्तान नहीं, सेक्युलर पाकिस्तान नहीं, ये इस्लामी मुल्क है, मोहम्मद मुस्तफ़ा के गुलामों का मुल्क। यहाँ जैसे गाँव में शहरों में मालूम में मुसलमान रहते हैं, तो इन इदारों में भी हमारे मुसलमान बच्चे मुसलमान बच्चियां पढ़ती हैं। बाबा उते जेके कॉलोनियों में उते मुसलमान रहंदा कि न कोंदा, पोइ हिननि खे तबलीग जी ज़रूरत आहे त हुननि खे बि तबलीग। शुक्र कयो जो हिकिड़ो असांजो शेर वेठो आहे, न त हिननि जी कोशिश त इहा आहे त जीअं ही जलसा बंदि था थियनि त तबलीग बि बंदि थी, पर इंशाअल्लाह ईअं कोन करे सघे। हू था चवनि असांजो वारिस अमेरिका आहे, असां था चऊं असांजो वारिस अल्लाह आहे, असां लावारिस न आहियूं। मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो, हिकिड़ो जज हुयो, उनजो पुटु हुयो, वकालत पियो पढ़े, रस्ते में जमायत जे मुंहुं चढ़ी, तबलीग जमायत वारनि जे मुंहुं। सो हुननि दावत ॾिनसि, मस्जिद में आयो त मस्जिद में 3 ॾींहं 3 ॾींहं में 40 ॾींहं 40 में 4 महीना पी के ख़बर ही 4 महीननि खां पोइ वापसि आयो त सूट पैंट ख़तम, जुबो पातो पियो आहे, कुर्तो मथे ते टोपी, चेहरे ते नबी जी सुन्नत। मौलाना दीनपुरी जी तकरीर दा घर जो हुयो त पी चएसि त मुंहिंजे घर मां निकिरी वञी, या टोपी लाहे, ॾाढी कूड़ा, ये मुलनि वारा पैरां बि लाहे, सूट पैंट पाए आ, पोइ तोखे घर में रहाईंदुसि, न त निकिरी वञ, मुंहिंजे अखियुनि जे आॾो टरी वञ। हुनखे जेका मंगणे में सौट ॾिनलसि, हुन चयो मां हिन मुल्ला सां शादी न कंदसि। वो नौजवान रात के वक्त में मस्जिद में आयो, वुजू करे बरकतू नफिल नमाज पढ़ी, रब को दुआ घुरई, या अल्लाह पुट लौफर थींदो आ, बदमाश थींदो आ, गुंडो थींदो आ, त पी मां उनखे घर मां कढी छॾींदा आहिनि। या अल्लाह मां त तुंहिंजे महबूब जी सुन्नत खे ज़िंदा कयो आ, मां त तुंहिंजे दीन सां जी जोड़ियो आ, इन जे करे मूंखे बाबे कढी छॾियो, अम्मा कढी छॾियो, मुंहिंजे मंगींदीअ मूंखे तड़े छॾियो, छा जेको तुंहिंजे नबी जे सुन्नत खे ज़िंदा कंदो आहे हो लावा